याद कर जड़ी ज़बान तारुआ सा लगी आई अल्लाह सावजी निर्घुट में बात हुई इज़ा बलगतिल हुल्कूम व अंतुम हीना इज़िन तंज़ुरून। गालियों मस्किरियों कबर में लो त मलाक नेरन मंजन गड्डे दींदई हिक कुटको दींदई पासरियूं भजी पेंदई। याद रख किविलियूं नांग माकोड़ा विचूं कबर में पिया डंगींदई पर जे हिन खे सुञातुई चवंदई ईअं निंड कर जे पहिरीं रात घोट कुंवार सां आराम। हिन जो कदर को नहीं रत जा दरिया पार करे आयो कुरान। बदर जो मैदान खून सां ॻाढ़ो, ऊद जो मैदान खून सां ॻाढ़ो, करबला जो मैदान खून सां ॻाढ़ो। उहो कुरान हज़रत उस्मान जंहिंजी तिलावत पियो करे धक्को लगो उहे रत जा कतरात कुरान ते लगान। उहो कुरान मदीने आलिया में रखियो आ कुरान खून सां ॻाढ़ो लगो पियो आ। उन्हीअ जान सिर ॾिनई पर कुरान खे न छॾे। नथो वणे न मर्दन खे न माइन खे कुरान। जॾहिं लथो क़बर में पोइ ख़बर पवंदई। ड्रामा तमाशा मस्किरियूं जेको हिन कुर्सीअ ते वेहे उनखे चयो या कुरान ॿुधाए या नबीअ जो फरमान ॻाल्हियूं असांखे न खपनि। उहो कुरान ॿुधाए जेको नबीअनि जे सरदार ते नाज़िल कयईं। ॿुधण वारा बि मस्किरीअ में ख़ुशि, कराइण वारा भी मस्किरीअ में जलसे वारा खुश। बस ही जबल डारे विझंदो आ कुरान। लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लराइतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। ये तो कुरान जबलन ते नाज़िल क्या जबल पुरजा पुरजा थी एडी इन में ताकत वरी तो जय इन्ना अरज़ना लामानत अलस्समावात। सुभान अल्लाह तक गयो थकल होता हथ कढूं जान छुटे। नारे तकबीर, शाने कुरान, अज़मते कुरान, नारे तकबीर। अलस्समावाति वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनाहा वअशफक़न मिनहा वहमलहल इंसान। आशक रब आसमान जमीन जबलन के अब हमारे कंधे अदाहिरे कंधे कुरान जो बार खणो सभिनी इनकार कयो। जबलन चयो पुरजा पुरजा थी वेंदा। आसमान इनकार क्यों जमीन। अल्लाह अकबर। हिन कुरान जो बार बहादुरन जे सरदार मोहम्मद मुस्तफा कयो आ जंहिंजो हेॾो सीनो मुबारक आ। आशिक़ रसूल जो हिन खे पढ़ो ॿुध न हिन खे सुञाण या नबीअ जे फरमान खे सुञाण। अल्लाह जड़ी पहिरियों आयत कुरान जी नाज़िल थी इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। हवा ॻाल्हायो जिब्रील खणी आयो नबी से हेतरो प्या ॾकिल
अम्मा खदीजतुल कुबरा के फरमायूं, खदीजा जी मुंजा सोना, सुभान अल्लाह चओ। जी जे माते वही आयो कुरान जी आयत नाज़िल थी। हो तो जे पावर वियो, हो तो जे तेल वियो, वरी झट भी जे जनरेटर खराब थियो, सत ॻाल्हियूं। अल्लाह मारे कन्यो नबी साईं दकिन पिया। अम्मा खदीजतुल कुबरा के चयूं ज़म्मिलूनी, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, कंबल मुंहिंजे मथां विझ, मां ॿुधायां थो इहो वाज़ इन करे थो कयां त हिन जो क़दुरु कयो। कुरान जो क़दुरु कयो, न त ॾुखिया थींदव। पाणी अखियुनि मां ख़तम थी वेंदो, रत जा नार वहंदा, पर ॿेड़ियूं हलाए त हली वञनि, ख़ुदा खे रहम न ईंदो। अॼु कुरान ॿुधी अखियुनि मां पाणी वाह, कोड़ो ज़मीन ते किरण न ॾींदो, मां अॻे ई माफ़ीअ जो ऐलान कंदो। जे तौबा कने त मदियूं मेटे, मथों नेकियूं लिखाईंदो आहे, गुनाह धोई छॾींदो आहे, तौबा कर। अल्लाह नबी ज़ंगे अम्मा खदीजतुल कुबरा छा थी चए? सुभान अल्लाह। घर वारियूं अहिड़ियूं हुजनि न, तूं असां छोकिरो बीमार आहे, भाॼी कोन्हे, लटा खरगरी आहे, हे कम करणो आहे, मर्द परेशान, हयादार घर वारी हूंदी, चवंदसि घबराए न, हिन महिल ताईं रब न छॾियो आहे, न छॾींदो। अम्मा खदीजतुल कुबरा भी नबी ज़ंगे थी चए सोना घबराए न, उन रब न तोखे छॾियो आहे, न छॾींदो। एतिरो पिया ॾकिन हुज़ूर जन, हे क़ुरान जो ॿार का मज़ाक कई। असांखे घर वेठे मिलियो आहे, क़दुरु कोन्हे। वॾी ताक़त आहे जो क़ुरान, सिर जानन ॾिना, न क़ुरान जी दामन छॾियूं, न मोहम्मद मुस्तफ़ा जी ग़ुलामी छॾियूं। तारियूं चओ सुभान अल्लाह। वो साहबी मदीने में पुगो, मारे गंडे हुजूर हिकिड़े साहबी खे चयो, अंसार खे, हिनखे माल मां हिसो ॾे, जंहिं ॾिनो मास, ॿिए खे चयो जॻह मां हिसो ॾे, जंहिं ॾिनो मास। हिसो ॾिनो मास, हाणे क़ुरान छा थो चए? ओ मुंहिंजा महबूबा इन्हनि खे नाज़ मां जाए, उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा। असांजो वाज़ इन क़ुरान खे वंदो, पढ़नि खे क़ुरान पढ़े त अंदरि ठरे, नौजवान जवानीअ जे मस्तीअ में मस्ती। अल्लाह पोड़ा चवंदा जान हली वञे, हिनखे न छॾींदा। कई माण्हू असां ॾिठासीं जेके कलमो पढ़ंदे दुनिया खे छॾे विया। असां नंढड़ा तालिब मदरसे पढ़ंदासीं, हिकिड़ो माण्हू मरी वियो,
अल्लाह रोया से तो उन जवान लगे ये को दुनिया छड़े हो ये तस्वीर हथ में रब जो जिक्र पियो करे ये मणे में हथ पियो हो उते जो ते दम परवासी मौत जे जिक्र वारो मौत जे कुरान वारो मौत जे हुजूर ते दुरूद पढ़न वारो छातो जे कुरान फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह अंदर ठरे तो सड़े सड़ाई दो मोमिन जो अंदर कुरान सा ठरंदो मुनाफिक जो यहूदी जो भंगी जो ओड जो हिंदू जो यहूदी जो नसारे जो कादियानी जो अंदर कुरान सा सड़ंदो मोमिन जो अंदर ठरंदो पढ़ा दो तो ये ना ठरो ये बर्फ पानी में इंशाअल्लाह इन जी मोहब्बत जे करे रब 8 दर जन्नत जा खोले भला जे न मां कुरान जे लफ्ज़न के रब कबूल करे पुछा वारो तो कोने वो मर्जी जो मालिक या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्का तुकातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ईमान वारो डिजो माला केंखो डाडो गलो ये आगे मुझे बिजड़ जो हक़ कंजो अगवा पैदा कंजो अल्लाह तावे चुप कर जे पैदा कियो बिजड़ जो कोनी जो एने मारे कदर भी उन्हीं जो बजाय आन जो कदर करणो हक़ मा कदरुल्लाह हक़ कदरी इन्नल्लाह लकवियुन अज़ीज़ गालियों काढ़े कने आ तो कुरान बुधाए जो को कब्र में कम जाई ना उन्हीं जो कदर बजाया जे जो कदर करणो हक़ वा मथी आए तो में जई वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ये तो न मरो मरो तो मुसलमान थी मरो यहूदी थी न मरो नसारो थी न मरो कादियानी थी न मरो मुशरिक थी न मरो मुनाफिक थी न मरो मरे तो कलमे सा मरो तो वहवा थी वजई तो तुझे जनाजे में मानू दाखिल पर मलाइक भी कुरान वणे न थो अगे हल तो खबर पवे ना हे गालण वारो किताब तुझे बदलू रब सा गालाइंदो हिन सा लेखो न कर कदे अम्मा गमना जे अबो न मिट न माट न भार हे उजवा एरे तक ये भी बेजार थी बेंदई हे तुझे बदलू रब सा गालाए तो को तेज ते परे न वेंदी जेस ते जन्नत में जाए न वठी अज कुरान वारा मानुन के नथा वणन पर हिनन जो क़यामत दी उडामण दिस जा मथे उडामण मानू चंदा वजीरन अमीरन नवाबन कामोरान अल्लाह अकबर वर्दी मिलंदी हे कुरान वारा था उडाम्या वणन कुरान थो डारियूं वने
सूरत बकर नबी तो फरमाए सजो पर बन भी सूरत आल इमरान खबो पर कुरान आशिक के परन में उड़ारे रब सा मिलाई ए ओ थी तुझो रब जिनजो काबे दे मुजाहिद हेदे आ हलो वे वो थी तुझो रब जिनजो काबे दे मुंह करे सजदा कने वो दी तुझो रब जिंदे नाले ते खैर खैरातूं कई भुखिया खाराई उघाड़ा ढकाई मस्जिदूं ठहराई जिंदा जिक्र कई या अय्युहल्लज़ीना आमनु ज़ुकुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ईमान वारो घणे में घणो माखे याद कहेंगे याद क्यों मानू कहें क्यों इज्जत कहीं नहीं हुस्न दी नहीं लिबास दी नहीं घरवारी दी नहीं अकेलो है घरवारी नहीं जोड़ो कयो पीढ़ी पैदा कई मां निसाकुन हरसुल्लकुन ज़ाला पोखा करे दिन्यू मां हिन पोख मो कणक सिरिया मटर चना बाजर जूअर अंब दाड़ू तूत जैतून इंजीर अंगूर फारवा खारका मेवा तो हिन जमीन मो कराया है ज़ाल वारी पोख मो बिना बहाजे केमल पुटड़ा तो जाए केमल न्याणियों तो जाए है बुद्धि मुशरक हालते अञा मांगे न तो सुञाणे तारीफ मुंहिंजी कर सजदो मुंहिंजो कर घर भरे छड़िया तो मां मुफ्त में जे किरोड़न सां पुट विकाम जे ना अमीर वतियूं वञ ना असां पुट जे नाले कान सिखूं आ पर अमीरन के पुट त छॾ धीअ बि नथो ॾियां हिन ग़रीब खे वलर ॾेई मुर्स तो जय रब तगारियूं खणी मथो तो सूर करे 12 बचड़ा दिना थी माई थी जय रब मां जणे जणे थकी पईया अर्श वारो तो जय अन्या दींदो करोड़न जा मालिक जमींदार के मरिया पुट त छड पर धीअ भी को मारे तक धी अभी नवाब नबी बेखान खोसो रहमतुल्लाह अलैह बलोचिस्तान जो वड्डो जमींदार पेरे हुन फरके में हो वो घरवारियूं टे परणियो पोई घरवारी उहा मुवैदानी उनके तबलीग कराए मुवैद करे वडो जलसो रखई ये में कई सवे छेला बकर फंडरा को आए नदीम साहब जेड़ा आलम घुराई सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जेड़ा आलम मेखे साहब जेड़ा रिंद साहब जेड़ा डॉक्टर साहब जेड़ा अल्लाह अकबर जवान हलिया वया अल्लाह अकबर जेके हिया टे कलाक कुरान पढ़दा अखिन मो नार मेखे साहब जेड़ो जवान रहमतुल्लाह अलैह कंधरन में 3 कलाक तकीर कई हिंदू बजना भार उथी बीठा जनगे थेड़िए जे मेमनन संग दिना न्याणियों दिलूं कलमो पढ़ी मुसलमान अब्दुल गफ्फार और अब्दुल जब्बार अल्लाह अकबर यो हिन जो वो काडे विया जोन जेके 3 कलाक कुरान पढ़दा डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह 2.5 कलाक मां वटि वाइज़ कयो आखिरी दुआ घुरी 10,000 माण्हुनि जो मजमो अजी जे कुरान नबी जो शान शुरू कई माण्हुनि खे रोआरे विधई इहो सॼो कमाल जो कुरान
हिकिड़ो ऑफिसर गजो सखर में मां गाड़ी काया उते गाड़ी के खराब थी पई मोबाइल मटाणी गाड़ी जी हे आयो 5 गाड़ियों साणस पोयों पुलिस जो वडो ऑफिसर मुखे चई ता केड़ी जमात जाओ मजो असा जमियत उलमा इस्लाम देवबंद जमात डॉक्टर खालमन सुमरो साहब हजरत मौलाना फजल रहमान साहब ये असा अगवान हजरत से हाले शरीफ वारा ये असा अगवान तो माखे चई यार भाकुर भा तांजी जमात हक जी मुखे चई तो मां सूबेदार उन वक्त मुझी ड्यूटी लगी रिंद साहब जी तकीर बुधम हुयो जवान वजन कोन 3 कलाक कुरान पढ़ी मुखे रोआरे विदई मां हुन फरके जो पो जडी हिन जो कुरान बुधम उन डी को पो ता जो थिम चेम त होडे त कुछ ही कोने हक त हिते एडियूं मेहनतां कयूं असां जी जमात जे आलमन बुजुर्ग कुरान पढ़ी कमाल आहे कुरान अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज गई पैदा के इंसान उनके जो से कारी कुरान शासे कारी इनकी ज़ियारत क्यों रखियो शरीफ अल्लाह ताला मौलाना लुत्फुल्लाह साहब जे जलसे के कबूल करे आमीन जो जमात जो अचण रब कबूल करे कुरान मजीद वडो खजानो इनके सुञाणे वठो मरो तो मुसलमान थी मरो जिक्र कंदे मरो कुरान पढ़दे मरो नेकी जा कम कंदे मरो ओ तां जी जा जन्नत इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सुभान अल्लाह 14 जे तो उहे शख्स जन ईमान आंदो अमल सालिह क्या उनन के दाखिल कंदुस उन जन्नत में जे में नहरियूं थियो फीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान इन कुरान के वेठो पढ़ो एड़ा लाउड हुजन ए रात जो विहार ते मिठो कुरान निंडन में भी मानू थींदा 10 सालन जी गाला थुलख मथे हुजा जे कंबा जे विच ते टावरन जो गोठ सब करे विया आलम सगोरा आखिर में मां बेकार के वारो दिनो जनवरी जी 10 तारीख हुजे शामियानो भी पुरानो लगल 5-6 मानू बजा अजी जे कुरान पढ़ियो 2 कलाक रब दिसे तो निंडन में भी मानू थी आया पाड़े ओड़े जा मानू 3 मेलन ते मथिया लाउड लगला आवाज पे वने के स्कूटरन ते के बेचारा चादरा वेड़े आया के किया लठड़ी ते भी कुराड़ा आया के बा निंडर न पे आई कुरान मजीद रब जे फजल सा पढ़ी इन कुरान असा के उते वेहण न दिनो हाने कुरान जो भी दीदार भी करना आया कुरान बुधन भी आया जिनके इन जो रंग लगे अल्लाह ताला मुझे लफ्जन के कबूल करे आलम ब्या भी घणान जो कुछ चौराई अमल जी तौफीक दे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।